उन जी पार्टी जा माण्हू आहिनि। असांजे चवण जो मक़सदु आहे जॾहिं ज़ैन शाह जहिड़ो सियासी माण्हू ज़ैन शाह जा कारकुन विया आहिनि। असांजे पार्टी जो डिवीज़न जो सदर आहे दयाल अंजार साहिबु, ज़ैन शाह जा जेके पार्टी जा कारकुन विया आहिनि या अदरवाइज़ जेके कांग्रेस जा कारकुन विया आहिनि वञी कंहिंजो प्राइवेट घर साड़णु, कंहिंजे घर में घड़ी कंहिं ते हमिलो करणु सिधी सही नाजाइज़ आहे। ज़ैन शाह खे छा करणु घुरिजे? ज़ैन शाह खे हींअर बि संदे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे रोकणु खपिजे ऐं हींअर बि उन्हनि खे चयो त बाबा तव्हां कंहिंजा माण्हू था तव्हां सम्झो जेको दयाल अंजार जे घर ते हमिलो कयो? असां छा दुनिया सम्झे पई कंहिंजा माण्हू तव्हां कोन सम्झो? अगरि तो लफ़्ज़ इस्तेमालु कयो ज़ैन शाह रोज़ी अची करे इन बारे में तव्हां छा था चओ? ज़ैन शाह पंडनि वारा वाक़ियो त दुनिया खे ख़बर कोन्हे। 8 किलोमीटर कंहिं वरिता? ज़ैन शाह वरिता। हिते बि अचे ई ॿी ॻाल्हियूं करे ज़ैन शाह मोकिलियईं असांजे डिवीज़न जे सदर जो घर ईअं साड़े छॾियईं, माण्हू मराई सिधो सो ज़ैन शाह हिन खे ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो? कॉम्प्रेस। कॉम्प्रेस नालो खणो, सभु कॉम्प्रेस नालो खणो न। कॉम्प्रेस 2000 माण्हू सॼी सिंध कॉम्प्रेस आहे। हा पूरी असां पाण कॉम्प्रेस आहियूं। पीपल्स पार्टी खां वधीक नालो खणो न, माना ज़िम्मेवार कॉम्प्रेस। तव्हांखे ख़बर कोन्हे कॉम्प्रेस कहिड़ा आहिनि? पीपल्स पार्टी खां वधीक नालो त खणो न। पीपल्स पार्टी खां वधीक कॉम्प्रेस पार्टी आहे। कंहिंजा नाला खणो? सभु कॉम्प्रेस जेके लीडर सभु मुलविस आहिनि। जेको कुझु थींदो आहे कंहिंजो को मज़मती बयानु आयो आहे? ॿिया सिंध जा केतिरा इशू आहिनि? माना हिनखे तव्हां मुकमल त ज़ैन शाह ॾे वठी था वञो? टोटल कॉम्प्रेस